ताणी हिन कुराड़े सां उठ जी खरीद लाईंदासीं न तेस ताणी सची निकंदो आकम खाना तुझे साम्हूं कुराड़ो उठ न हाथी बीठो है हाथी अरे ताजा हथ थकी जी पाना मारे मारे पर हिन ज़बान मां बिल्क भी न निकरंदी जेको तू सचू न कंदे रज़ा सब कुछ ॿुधाईंदुसि सब कुछ ॿुधाईंदुसि तोखे पर ॾाढा सां न जे कुर्ब सां ॿुधाईंदे असां तुंहिंजे मथां छो ॾाढ कंदासीं छाजो कुर्ब हाकम खाना तव्हां जेको बि सौदो करणु चाहियो था मां तयारु आहियां मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त छोरो ऐं छोरी कहिड़े शहर निकिरी विया आहिनि हाकम खाना शहर जे ॿुधाइण जा मां तोखां 10,000 वठंदुसि ऐं ॻोल्हे हथ करण जा 10 20 30 40 पूरा 50,000 मां एतिरो बि मुहताज न आहियां जो शहर जी ख़बर बि पवे ऐं मां उन्हनि खे ॻोल्हे बि न सघां बाक़ी रहिया तुंहिंजा 10,000 रुपया तुंहिंजे घर पहुचण खां अॻु में ई तोखे पहुची वेंदा ठीकु आहे पर जे पैसा न मिलिया त हाकम खाना मां बि परियल पेरे वठी आहियां त पोइ बक हाणे बक जेका मां बात ऐं जेकॾहिं ख़बर कूड़ी निकिती मुंहिंजो सिर हाज़िर आहे अचो हाकम खाना तोखे हिक न हिक ॾींहुं हिन कुराड़े उठ जी ज़रूरत ज़रूर पवंदी ज़रूर मोटंदे तूं ज़रूर मोटंदे हिन कुराड़े उठ जी सवारीअ लाइ खूनी मारू तू वाली चाहे तो नमाज अभी ते खुदा जवाब दे इनके चलियो तो अरे चलिए के चलो अरे दे असा वडा खूनी मारू तू वाली असा जी जूई में अब किथे है ये तो असा जी जुई है असा जी अरे बस कर खूनी मारू जिथे हुंदो आ वो जुई उंदे जी हुंदी आ अरे बुधा तो के कैसी सजा जू कैसी बादो कान कयो इनके कैसी सजा जू चाचा केस तुम जो उठते मैं चक्कर खा अरे बादो कर उठती असा छोकरो स्वादी कंदो न मां को उठ दिनो छा अरे तू वदी खुदी मांगा से पांतो त कई छा तो बाबा छा तो वडो को खूनी आई बयो चाचा मां भी चक्कर खाइंदो अरे दे चौकर के पूरो चक्कर खाला जाते दाना न कदाए दाना जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे हू हुन शहर ॾांहुं विया आहिनि त ईअं सम्झो इहो शहर ज़रे घटि मुंहिंजो पंहिंजो आहे उते उन्हनि खे ॻोल्हण में मूंखे का बि तकलीफ़ न थी रुस्तम खान इहा सोराना पक आहे त छोकिरी ऐं छोकिरो ॿई इन तरफ़ निकिरी विया आहिनि पोइ छा सलाह थी रुस्तम तव्हां कुझु ॾींहं वञी पंहिंजनि घरनि में आराम कयो न रुस्तम ईअं न थींदो असां तोखे छॾे न वेंदासीं मंज़ूर आहे चयमि त इहो मुंहिंजो पंहिंजो शहर आहे पर असांजी दिलि नथी चए रुस्तम तोखे छॾण ते
कुछ ॾींहंनि जे लाइ तव्हां पंहिंजे दिलनि मथां पथर रखी छॾियो। ठीकु आहे रुस्तम, जीअं तुंहिंजी सलाह। मुंहिंजी सलाह इहा आहे भाउ त तव्हां कुझु ॾींहं वञी घर आराम कयो। मूं तव्हांखे घणेई जंग में रुलायो आहे। पोइ अञा थका असां न आहियूं रुस्तम। जेकॾहिं थका न आहियो त अञा जंग रहियल आहे। मां जीअं ई मोटींदुसि त मूसा ख़ान सां वरी जंग जोटींदासीं। पर हिन वक़्तु हिकु न्याणे जी ज़िंदगी बचाइणु तमामु ज़रूरी आहे, छो जो मूंखे मुंहिंजनि मुफ़ादनि खां वधीक हुन जी ज़िंदगी असीस आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त हल रुस्तम ख़ान, त तोखे असां गाॾी ते छॾे अचूं। किथे ईअं न थिए त तोखां अॻु हाकिम ख़ान जे रुख चढ़ी वञनि। खुदा न करे पीरल, खुदा न करे जो हू असां खां पहिरियां हाकिम ख़ान खे हथ अचनि। मां हिते वेही हाणे हिकु मिंट बि इंतज़ारु नथो करे सघां। अचो मूंसां, अचो मूंसां। ये था माज़ू मुखासिजन, वे मूसा खान जा माज़ू, मूसा खान जा माज़ू। हाले दसे मां पको खून थी आया ना। पको खून यार। अचो बाज़ू, ते पुलिस न अची वञे, पके जी न पाऊं। अचो। नंढे बाबे दा दिमाग ही नहीं खराब किते उधर ते जबार वालियां दे कन्न मरोट उधर ते। फिलहाल इन्हनि खे पूरी छूट आहे, भली पंहिंजो ज़ोर लॻाए ॾिसनि। वॾा बाबा तुसां वाइदा किता हा, हुन कुछ थोड़ी कोशिश करो छोकरी को बचावण दे लाए। उधर ते बेफिक्र थी रहो मोलू, बेफिक्र थी रहो। हुननि जे पहुचण खां पहिरीं मुंहिंजो थे फोन पहुची वेंदो। वॾा बाबा तुसां में बादशाह माण्हू अहिड़े कम फोना ते किथां थींदे न उधर ते। मोलू, जिते हाकिम खान जहिड़ा 100 माण्हू पहुची वञनि, उते दिलावर खान जी चिठी खोड़ा। तो अञा दिलावर खान खे सुञातो किथे आ? वॾा बाबा मेरे को तो खबर है तुसां केतरी ताकत रखेंदे पिए, पर कोशिश कम सवा कम न थी वई उधर ते। न बोलू, हाणे सब कम रोक जा थींदा, रोक जा। असां माण्हू आहियूं मोहबती, ऐं इहो तोसां दिलावर खान जो वाइदो आहे त न्याणी वीचारीअ खे कुझु बि न थींदो, कुझु बि न। इहो तोसां दिलावर खान जो वाइदो आहे, वाइदो। अचो मुजीब खे रवानो त कयो अथई, हाणे हितां जो ख़्यालु रखिजांइ। जेकॾहिं दुश्मन खे ख़बर पइजी वई त पोइ उहे हला करण में देरी कोन कंदा। को बि फ़र्क़ु न पवंदो बाबा साईं, मुजीब जे वञण सां को बि फ़र्क़ु न पवंदो। फ़र्क़ु पवंदो कमाल ख़ान, फ़र्क़ु पवंदो। ईअं सम्झ त मुजीब असांजी अधु ताक़त आहे, उन जे वञण सां फ़र्क़ु ज़रूर पवंदो। कुझु ॾींहं ॿाहिरि वञण सां का क़यामत कोन्हे थी। जेकॾहिं का ॻाल्हि थी त मुजीब खे वापसि घुराए वठंदासीं। अची वियो निभागो कंहिं जाइ जो। बौदार साईं कम जी ॻाल्हि आंदी अथमि, कम जी। जेकॾहिं कम जी ॻाल्हि आंदी अथई त वॾे कम जो आहीं, वक़्तु ख़बर पवे। बाबा साईं घर जे चोर जो पतो लगाए छॾियो अथमि, लगाए छॾियो अथमि। सभ खां पहिरियां ई उन कम वक़्त जो नालो ॿुधाए त दस्तावेज़ जो धूड़ मथे में। ॿुधाए जुड़ियल ॿुधाए, उहो कहिड़ो घर जो चोर आहे जेको असांजे पोयां वते तो खॾूं खोटींदो? बाबा साईं घर जो चोर अथव अमीन। अमीन एॾो ठाउको थी वियो आहे जो असां सां वते तो फिटाईंदो। वञ जुड़ियल वञ, कुझु हमरा साण करे वञ ऐं कीले टंगे खणी अचेसि त। हाज़ुर बाबा, इजो हुयसि इजो आयसि। जे ख़ाली मोटियो आहे त टंगू भॻियल हूंदई। डर
इश्क अकुल जो लगवा है जेड़ो केरन बेरे केर मिया इश्क अकुल जो लगवा है जेड़ो केरन बेरे केर मिया केरन बेरे केर मिया केरन बेरे केर मिया वो केरन बेरे केर मिया यार इश्क अकुल जो लगवा है जेड़ो केरन बेरे केर इश्क अकुल जो लगवा है जेड़ो केरन बेरे केर मिया केरन बेरे केर मिया केरन बेरे केर मिया वो केरन बेरे केर मिया यार इश्क अकुल जो लगवा है जेड़ो केरन बेरे केर मिया इश्क अकुल जो लगवा है जेड़ो केरन बेरे केर मिया इहो त दर ई ॾिनो पियो आहे अलाए काॾे भॼी वञे भाॻो होटल ते हूंदी जुड़ियल स्टाफ आहे होटल ते त पोइ हल त हथु कयूंसि हलो। ख़ाली आसीं त रेस पादर हणंदो हले केरन बेरे केर मिया केरन बेरे केर मिया केरन बेरे केर मिया केरन बेरे केर मिया असां साथ ॾियण लाइ तयारु आहियूं त पोइ रुस्तम जो हुजणु लाज़मी न आहे ॻाल्हि कर आख़िर कहिड़ी मथां मुसीबत पई अथई मूसा खान खे ख़बर पइजी वई आहे त मां रुस्तम लाइ मुखबरी कयां थो अमीन तूं परेशान थी वेहो वेही सलाह था कयूं अल्लाह केर कंदो खुदा कंदो त इन मामले खे केर ख़ूबियत सां हल कंदासीं चाचा जॾहिं मुंहिंजी सलाह वठो त फ़िलहाल रईस वारिस खान सां का बि ॻाल्हि न कयो करणी पवंदी पुट करणी पवंदी जेकॾहिं असां रेस खे आगाह कयो त अञा बि मुसीबत घटि थींदी ऐं जेकॾहिं हुन वटि को हली आयो ऐं ख़बर पियसि त पोइ असांजे मथां मुसीबतनि जा पहाड़ किरी पवंदा चाचा खैरल खे छॾे ॾियो तव्हां जीअं मुनासिब सम्झो पुट मूंखे त इहो मुनासिब थो लॻे पहिरियों वॾेरे सां हक़ीक़त कयां पोइ जेको हुन हुकुम ॾिनो जेकॾहिं रईस चयो ॿांह वापसि कयो त पोइ असां छा कंदासीं जेकॾहिं ईअं चई पुट त पोइ असां साम्हूं बणिजी उन वटि पेश थींदासीं मूंखे यकीन आहे उहो असांजो साथ ज़रूरु ॾींदो ठीकु आहे चाचा तव्हां भली ज़ोर लाइ ॾिसो बाक़ी मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो ॿांह कॾहिं वापसि कोन कंदासीं पोइ छो न मुंहिंजी जान हली वञे पुट अहिड़ी नौबत ई न ईंदी अलाह भलाई कंदो ख़ुदा कंदो रेस असांजो ई साथ ॾींदो सिर ॾे खैर हुजे मुआ खगा ॿियो ॾींहुं आहे तूं कपिड़नि में ई नथो मापे केॾा अॼुकल्ह मां घणनि खां ख़ुशि आहियां मां त चवां थी पई त सदा ई ख़ुशि हुजे पर पंहिंजा पेर उबता अथई पोइ ॾोह वरी खैरां जो त खैरां सुधरणो कोन थींदे बाबा अम्मा तुंहिंजी दुश्मन न आहे तूं ॾींहं ॿ घर में न हूंदो आहीं न त अम्मा ॾाढी परेशान थी वेंदी आहे ऐं तुंहिंजे हक़ में वेही करे दुआ घुरंदी आहे अवां ॻाल्हि त ईअं थी करी जो माने मुंहिंजे करे ॼण मुसले त लहे ई कोन थी खैरां जे सिर ॾे खैर हुजे मुसले ते वेहां जा न वेहां पर मुड़सो आहे तोखे कुझु थींदो त नेठि मूंखे ई गणती थींदी न अरे मुड़ुस सां ईअं ॻाल्हाइबो हा ईअं ॻाल्हाइबो मुड़ुस सां जीअं तूं थी ॻाल्हाई खैरां जे सिर ॾे खैर हुजे
जे तू न मुड़स माण्हू थे ऐं कमाए घर आणे घर हलाए त मां भी तुंहिंजी इज़त कयां बुसरियूं पचाए हीअं खारायां पर हाणे जॾहिं अलाह करे त तूं अहिड़ो थे हाँ जो 500 रुपया ऐं अॼु पंहिंजे प्यारनि हथनि सां बुसरियूं तयारु करे खाराए 500 अरे खैरां जेसर ॾेखार हुजे कंहिंखे ॾढ़ो ॾेई आयो आं भली मां कोॾियूं हणी टुटी थकिजी अचां पर पोइ बि रन तोखे एतबार कोन ईंदो सो कोन ईंदो खैरां जेसर ॾेखार हुजे कम वारा चेहरा ई पधरा अरे रे मुंहिंजो चेहरो तोखे कमारो कोन थो लॻे तुंहिंजे चेहरे ते मलाइक ई कोन्हनि पोइ कमाईंदे वरी कीअं ओ रना रना कमाईंदुसि मां को मुंहिंजा मलाइका कोन कमाईंदा जो उन्हनि जे चेहरे मथां ज़ाहिर हुजे बाबा तुंहिंजो ऐं अम्मा जो इहो ज़िद ख़तम ई कोन थींदो कॾहिं त वेही ख़ैर भरियूं ॻाल्हियूं कंदा कयो अम्मा जे ॻाल्हियूं मिठड़ियूं ऐं ख़ैर भरियूं कयां न त पिणे घर खां ॿाहिरि ई कोन निकिरे खैरां जेसर ॾेखार हुजे जॾहिं इहा ज़मीन पेरनि हेठां ट्रांबूं कयूं वेठी आयासीं तॾहिं का घड़ी थो ॿाहिरि निकिरे न त ओ खेरा खेरा अॼो को ॾींहुं त घर में सुकून सां वेहण ॾे अरे जे मुंहिंजो ख्यालु नथी करी न घटि में घटि हिननि 5 सभनि जो त ख्यालु करे मूंखे मोटा ॾे हलो